सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 3 सबक 5 जेनेटिक इंजीनियरिंग। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो अॼोके सबक में असां जेनेटिक इंजीनियरिंग जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं ॾिसंदासीं त उनजो बायोटेक्नोलॉजी सां कहिड़ो तालुक़ु आहे। जेके सब टॉपिक्स असां पढ़ंदासीं उहे आहिनि, सभिनी खां पहिरीं आहे जेनेटिक इंजीनियरिंग, उन खां पोइ जेनेटिक मॉडिफिकेशन, उन खां पोइ वाई बैक्टीरिया, उन खां पोइ एग्ज़ाम्पल आहे जेनेटिक मॉडिफिकेशन जे प्रोसेस जो इंसुलिन जे बेसिस ते, ऐं उन खां पोइ असां इंडस्ट्रियल प्रोसेस ॾिसंदासीं। वारो असां ॾिसी चुका आहियूं त बायोटेक्नोलॉजी यानी इल्मु फ़न हयात उहा साइंस आहे जेका हयातियाती जुज़नि खे प्रोडक्ट्स प्रोड्यूस करण लाइ इस्तेमालु थींदी आहे। प्रोडक्ट्स यानी मसनूआत प्रोड्यूस में ठाहिण फैक्ट्रियुनि में। सो हीअ कारोबारी हैसियत में यानी कारोबारी बुनियादनि ते वॾे पैमाने ते जेका फैक्ट्रियुनि में प्रोडक्ट ठाहे थी या वॾियुनि ॿनियुनि में प्रोडक्ट ठाहे थी, उन सां तालुक़ु रखे बायोटेक्नोलॉजी। बायोटेक्नोलॉजी दरअसल इंडस्ट्री या सनत आहे जेका कारोबार आहे, पर इन खे जेके मुख़्तलिफ़ शयूं ठाहे थो ॾिए, माइक्रो ऑर्गेनिज़म्स, एनिमल सेल या उन में तब्दीली करे थो ॾिए, उहो छा आहे? उहा हिकिड़ी ॿी साइंस आहे जंहिंखे असां जेनेटिक इंजीनियरिंग चवंदा आहियूं। जेनेटिक इंजीनियरिंग बायोटेक्नोलॉजी जो लाइ बुनियादु मुहैया कंदो आहे। सॼी साइंसी रिसर्च, तहक़ीक़ ऐं नयूं शयुनि जो ठहणु ऐं उन्हनि खे ठहण जे प्रोसेस जेको आहे उनजो तालुक़ु जेनेटिक इंजीनियरिंग सां आहे। Genetic engineering involves the removing of genes from one type of cell and transferring them to another completely different cell. जीनियाती इंजीनियरिंग जीन खे हिक क़िस्म जे जीव घरड़े मां कढी ॿिए मुख़्तलिफ़ क़िस्म जे जीव घरड़े में शामिल करण जी तकनीक ते ॿधल आहे। यानी हिकिड़े मां जीन कढिजे ऐं ॿिए में विझिजे, इहो आहे जेनेटिक इंजीनियरिंग। यानी जेनेटिक इंजीनियरिंग उहे तकनीकूं आहिनि जेके जीनियाती तब्दीलीअ में इस्तेमालु थींदियूं आहिनि। जीनियाती तब्दीली जे अमल जा मरहला कुझु हीअं हूंदा आहिनि। पहिरीं घुर्बल ख़ासियत वारो जानदार हासिलु कबो आहे, उन मां घुर्बल जीव घरड़ो अलॻि कबो आहे। उन खां पोइ उन घुर्बल जीव घरड़े मां घुर्बल जेका रिक्वायर्ड प्रॉपर्टीज़ वारी जीन हूंदी आहे उन खे अलॻि कबो आहे। उन खां पोइ बैक्टीरियम मां प्लाज़मिड ॿाहिरि कढिबो आहे। बैक्टीरियम जे प्लाज़्म जो टुकड़ो कटिबो आहे, उन जो जेको खाल बचंदो आहे उते उन में घुर्बल ख़ासियत वारी जीन जेका असां हिते कटी हुई उहा दाख़िल कबी आहे। उन खां पोइ जेको बदिलियल प्लाज़मिड आहे उन खे वरी वापसि बैक्टीरियम में दाख़िल कबो आहे ऐं उन खां पोइ असांखे बैक्टीरियम मिलंदो आहे जंहिंमें असां वटि घुर्बल ख़ासियत या रिक्वायर्ड प्रॉपर्टी वारी जीन हूंदी आहे। अॻे मरहले में असां बैक्टीरिया जी उन नए बैक्टीरिया जी अफ़ज़ाइश कंदा आहियूं ऐं उन बैक्टीरिया खे कंहिं ॿिए जानदार में दाख़िल कंदा आहियूं ऐं उन ॿिए जानदार में उहे घुर्बल ख़ुसूसियतूं अची वेंदियूं आहिनि। मिसाल तौरु जेकॾहिं असां ॾिसूं त जेकॾहिं अॻे असांजे जेके मकई जा संग हूंदा हुन में अक्सर कीड़ो लॻल हूंदो हो। सो छा कयो साइंसदाननि जो हिकिड़ी अहिड़ी जीन कढियूं जेका कीड़े सां मुक़ाबिलो करे सघे पई, उन कीड़े खे रोके सघे पई। उहा जीन कटे ऐं मकई जे दाणे में या मकई जे ॿिज जे जीन में दाख़िल कयूं त उहा जेको आहे हर मकई जो संग हाणे मुक़ाबिलो करे सघे थो हिननि कीड़नि सां पाण बग़ैर दवाउनि जे। असांखे अहिड़ा सिहतमंद मकई जा संग मिलनि था। ॿारो आख़िर जीनियाती इंजीनियरिंग में बैक्टीरिया छो इस्तेमालु थींदो आहे? सवाल आहे न। हाणे जेकॾहिं असां पोएं सबक में बैक्टीरिया जूं ख़ासियतूं जेके थियूं उन्हनि सां मुक़ाबिलो कयूं त असां हिन सवाल जो जवाबु ॾेई सघूं था। सभिनी खां पहिरीं त इहे हिक घरड़ा जानवर आहिनि, यानी सादी बनावट वारा जानवर आहिनि। जीव घरड़ो हिकिड़ो ई आहे, उहो बि सादी बनावट वारो आहे। हीअ हर हंधि मौजूदु आहिनि, उनजे करे हिनजे उसूल में को बि मुश्किल कोन्हे। उन खां पोइ हिननि खे जेकॾहिं घुर्बल हालतूं ॾिजनि त तमामु तेज़ीअ सां वधनि था। असांखे इहा ख़बर आहे त बैक्टीरिया में DNA जेकॾहिं नंढे से में हूंदो आहे, उन नंढे से खे असां प्लाज़मिड चवंदा आहियूं ऐं नंढे से खे डील करणु सवलो आहे बजाए वॾे DNA खे डील करण। प्लाज़मिड मां जीन कटे सघजनि था ऐं वधाए बि सघजनि था, इहो बि असांखे ख़बर आहे छो त हुन में पाण में ख़ुसूसियत हूंदी आहे बैक्टीरिया में।
बैक्टीरिया डीएनए सीक्वेंस जे कटण वारो एंजाइम यानी रिस्ट्रिक्शन एंजाइम ठाहिण जी पाण सलाहियत रखंदो आहे। उनजे करे असां जीन खे कटे सघूं था। ॿारो हाणे असां इंसुलिन्स जी तयारी जेका इंडस्ट्रियल स्केल ते हूंदी आहे उन जा मरहला ॾिसंदासीं त जेनेटिक इंजीनियरिंग खां बायोटेक्नोलॉजी ताईं इंसान कीअं थो पहुचे। सभिनी खां पहिरीं असां बैक्टीरियम खणंदा आहियूं, उन मां उनजो प्लाज़मिड अलॻि कंदा आहियूं। जेको कढियल प्लाज़मिड हूंदो आहे उन खे असां ख़बर आहे त कीअं कढिबो आहे, ऐं उहो कढियल प्लाज़मिड साॻी डीएनए जी ख़ुसूसियतूं रखंदो आहे जेको हिन में अंदरि हूंदो आहे। उन खां पोइ असां मालिक्यूली कैंची खणी यानी मालिकुलर सिज़र्स खणी उनजो हिकिड़ो टुकड़ो कटे छॾींदा आहियूं। नतीजे में असांखे कटियल टुकड़े वारो बैक्टीरिया जेको आहे उहो मिली वेंदो आहे। इन में असां जेको असांखे जीन खपंदी उहो असां लॻाईंदासीं हिन जाइ ते जेका असांखे जीन खपे थी। हाणे जेको बैक्टीरिया अची वियो, हाणे असांखे इंसुलिन ठाहिणो आहे। त इंसुलिन ठाहिण लाइ असांजे जिस्म में जेको लबलबो हूंदो आहे पैंक्रियास, उन जी जीन खपंदी आहे। सो उन जो जीव घरणो खणी उन मां घुरिबल जीन कटींदा आहियूं ऐं उन खे असां हिन जाइ ते लॻाईंदा आहियूं जेको असां ख़ाल छॾियो हो बैक्टीरिया जी जीन में। इन खे चंबड़ाइण लाइ असां डीएनए लाइगेस इस्तेमालु कंदा आहियूं, जेको एंजाइम आहे उहो मालिक्यूलनि खे ॻंढींदो आहे। DNA ligase, a specific type of enzyme, joins the two DNA molecules. इन में असांजा ॿ डीएनए जा मॉलिक्यूल एनिमल सेल जा ऐं बैक्टीरिया जा पाण में गॾिजी ईंदा आहिनि। हिन खे जेको नओं असांखे डीएनए मिलंदो आहे उनखे असां रिकम्बिनेंट डीएनए चवंदा आहियूं। रिकम्बिनेंट डीएनए तंहिंखां पोइ जॾहिं रिकम्बिनेंट डीएनए असांजो ठही वेंदो आहे त उनखे असां वरी जंहिं बैक्टीरिया मां कढियो होसीं उन में दाख़िल करे छॾींदा आहियूं, ऐं उन में जॾहिं दाख़िल थियण खां पोइ असांखे जेको नओं बैक्टीरिया मिलंदो आहे उहो हिन खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। उनजे करे असांखे ट्रांसजेनिक यानी जंहिंजी जीन तब्दील थियणो हुजे ऑर्गेनिज़म चवंदा आहियूं। हीउ ट्रांसजेनिक ऑर्गेनिज़म आहे। इहो उहो जानदार आहे जंहिंमें धारी जीन हुजे। Organisms that have foreign genes inserted into them are called transgenic organisms. ट्रांसजेनिक असांखे बैक्टीरिया मिली वियो जंहिंमें असांजे एनिमल सेल जी यानी उहा जीन आहे जेका इंसुलिन ठाहींदी आहे। उन खां पोइ असांखे क्लोनिंग जो अमल करणो आहे, यानी हिन जूं कापियूं ठाहिणियूं आहिनि हू बहु हिकु जहिड़ियूं। क्लोनिंग अ प्रोसेस इन विच मल्टीपल कापीज़ ऑफ द सेम ऑर्गेनिज़म इज़ प्रोड्यूस्ड। हाणे असांखे हितां जीन मिली वई, उहा जीन जेका इंसुलिन ठाहींदी आहे। उहा जीन असां विधी हिन बैक्टीरिया जे ख़ाली जाइ ते उनजे प्लाज़मिड में, उन प्लाज़मिड खे वापसि सां विझी छॾियो बैक्टीरिया में, ऐं असां वटि ट्रांसजेनिक बैक्टीरिया ठही वियो। उनखे पोइ असां क्लोन कयूं यानी उनजो कापियूं ठाहियूंसीं त असांखे खोड़ सारा साॻी ट्रांसजेनिक जीन वारा जेके बैक्टीरिया उहे असांखे मिली विया। हाणे इहा त असांखे ख़बर आहे त सभु जानदार सेल्स जा ठहियल हूंदा आहिनि जीव घरनि जा, जंहिंजे न्यूक्लियस में क्रोमोसोम्स हूंदा आहिनि। क्रोमोसोम्स डीएनए जा ठहियल हूंदा आहिनि ऐं डीएनए जा मुख़्तलिफ़ सा जीन ॾेखारींदा आहिनि। हाणे हर जीन जेका आहे उहा इंसान जूं खे मुख़्तलिफ़ या जानदार खे मुख़्तलिफ़ ख़ासियतूं ॾींदी आहे, ऐं उन खां अलावा हर जीन मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोटीन पिणु ख़ारिज कंदी आहे। सो जेकॾहिं असां लबलबे जी ॻाल्हि कयूं या पैनक्रियास जी ॻाल्हि कयूं त उन पैनक्रियास में उहा जीन जेका इंसुलिन पैदा कंदी आहे उहा 11 नंबर जीन चवंदा आहिनि। सो उहा 11 नंबर जीन हुजणु ज़रूरी आहे जीअं इंसुलिन पैदा थिए। ॿारो आम बैक्टीरिया जॾहिं कंहिं मादे में हूंदा आहिनि त उहे ग़िज़ा इस्तेमालु करे ऐं प्रोटीन्स खे ख़ारिज कंदा रहंदा आहिनि, ऐं उन मादे में जिते बि हूंदा आहिनि उहे प्रोटीन्स मौजूदु हूंदा आहिनि। पर छाकाणि त हीअ ट्रांसजेनिक बैक्टीरिया आहिनि जंहिंमें असां इन जी जीन तब्दील करे चुका आहियूं ऐं उन में इंसुलिन ठाहिण वारी जीन बि शामिलु करे चुका आहियूं जेका असां पंहिंजे लबलबे मां वरिती हुई। सो हुन जे करे उहे प्रोटीन खां अलावा इन ई मादे में इंसुलिन बि छॾींदा। हिते मूं नीरनि नुक़्तनि सां उहा इंसुलिन ॾेखारी आहे त उहा इंसुलिन बि ठाहिनि था। सो हाणे जेको आहे मूं वटि जेके ट्रांसजेनिक बैक्टीरिया आहिनि उन्हनि में इंसुलिन ठाहिण जी सलाहियत आहे ऐं उहे हिन मादे में काफ़ी मक़दार में इंसुलिन ख़ारिज करे चुका आहिनि। हाणे अॻियां इंडस्ट्री जो कमु आहे जेको मूं चयो त बायोटेक्नोलॉजी जो कमु आहे। बायोटेक्नोलॉजी जेनेटिक इंजीनियरिंग जे वसीले हासिल कयल ट्रांसजेनिक बैक्टीरिया जंहिंमें रिकम्बिनेंट डीएनए आहे जेको
इंसुलिन ठाहिण जी सलाहियत रखे थो, उन्हनि खे वॾनि वॾनि टंकियुनि में रखंदा आहिनि जिते उन्हनि जी फर्मेंटेशन थींदी आहे, उनखे फर्मेंटेशन टैंक चइबो आहे। इन में इलाही मुनासिबु ग़िज़ा बि हूंदी आहे बैक्टीरिया लाइ, ऐं मुनासिबु टेम्परेचर ऐं प्रेशर बि हूंदो आहे, ऐं इन सॼे सिस्टम खे असां कल्चर चवंदा आहियूं, त कल्चरिंग सिस्टम आहे। उन खां पोइ कुझु वक़्त खां पोइ जॾहिं बैक्टीरिया मुनासिबु मक़दार में वधी चुका हूंदा आहिनि ऐं काफ़ी तइदाद में इंसुलिन ठाहे चुका हूंदा आहिनि, त पोइ इन टंकीअ खे ख़ाली करे उन मां इंसुलिन खे अलॻि कयो वेंदो आहे ऐं साफ़ इंसुलिन हासिलु कई वेंदी आहे। पोइ उहा जेका साफ़ इंसुलिन यानी प्यूरिफाइड इंसुलिन आहे, उन्हनि खे बोतलुनि में ऐं इंजेक्शन्स में बंदि करे ऐं मार्केट में मोकिलियो वेंदो आहे, ऐं पोइ जेके डायबिटिक पेशेंट्स हूंदा आहिनि उहे उन्हनि खे इस्तेमालु कंदा आहिनि। सो अहिड़ी तरह सां जेनेटिक इंजीनियर खां बायोटेक्नोलॉजी जी तरफ़ मरहलो तय कंदा आहियूं। भारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।